अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यकीनन तोखा अॻ में बि रसूलन ते ठठोलियूं कयूं वयूं हुयूं, पोइ उन्हनि खे ढिर ॾिनम जिन कुफ्र कयो, नेठ खेनि पकड़ियुम, पोइ ॾिठव त मुंहिंजी पकड़ कीअं हुई। छा पोइ इहा हस्ती या ज़ात जेका हर कंहिं साह वारी जे अमल ते नज़र रखंदड़ आहे, साह का उन्हनि जे बेख़बर बुतनि ऐं महबूदनि जहिड़ी आहे, ऐं उन जे बावजूद इन्हनि अल्लाह लाइ हथरादू शरीक बणाया आहिनि। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि खे चओ त उन्हनि जा नाला त ॿुधायो त उहे केर आहिनि। छा तव्हां अल्लाह खे उहो कुझु ॿुधाइण चाहियो था जेको हू पंहिंजी ज़मीन में यानी शहनशाही ऐं हुकूमत में नथो ॼाणे, या रुगो बिना दलील जे हवाई ॻाल्हियूं कंदा आहियो? बल्कि काफ़िरनि खे संदसि मकुर यानी फरेब खुशनुमा यानी सुहिणो ऐं दिलकश करे ॾेखारियो वियो आहे, ऐं खेनि हक़ जी राह खां रोकियो वियो आहे, ऐं जंहिंखे अल्लाह गुमराह करे तंहिंखे को हिदायत करण वारो या राह ॾेखारण वारो कोन्हे। अहिड़नि लाइ दुनिया जी ज़िंदगीअ में बि अज़ाब आहे, ऐं यकीनन आख़िरत जो अज़ाब उन खां वधीक सख़्त आहे, ऐं खेनि अल्लाह जे अज़ाब खां को बि बचाइण वारो न आहे। उन ई जन्नत जो मिसाल जंहिंजो मुत्तक़ीन ऐं परहेज़गारनि सां वाइदो कयो वियो आहे, ईअं आहे जो उन्हीअ जे हेठां नहरियूं वहनि थियूं, उन्हीअ जा मेवा बि हमेशा लाइ आहिनि, ऐं छांव बि इहा आहे। मुत्तक़ीन यानी फरमाबरदार ऐं परहेज़गारनि जी आक़िबत ऐं काफ़िरनि जी आक़िबत यानी दोज़ख जी बाहि आहे। ऐं जिन खे असां पंहिंजो किताब ॾिनो आहे यानी यहूदी ऐं नसारा जिन इस्लाम क़बूल कयो, मसलन अब्दुल्ला बिन सलाम ऐं ॿिया से उन्हीअ ते ॾाढा सुरहा ऐं ख़ुशि थींदा आहिनि जेकी तो ते नाज़िल कयो वियो आहे, ऐं उन्हनि जी जमाअतुनि मां के अहिड़ा बि आहिनि जेके पंहिंजे मफ़ाद ख़ातिर किन ॻाल्हियुनि जो इनकार कंदा आहिनि। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, खेनि ॿुधाए छॾ त बेशक मूंखे इहो हुकुम कयो वियो आहे त मां रुगो अल्लाह जी इबादत करियां ऐं साणुसि कंहिंखे शरीक न करियां। आउं त माण्हुनि खे उन ई ॾांहुं ई सॾियां थो, ऐं उन ॾांहुं ई मुंहिंजो मोटणु आहे। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अहिड़ीअ तरह असां हिन क़ुरान खे अरबी फ़रमान करे नाज़िल कयो आहे, ऐं इल्म अचण खां पोइ बि जेकॾहिं तो काफ़िरनि जे सदुनि जी ताबेदारी कई त तोखे बि अल्लाह खां को हिमायती ऐं बचाइण वारो कोन हूंदो। हीउ खिताब उलमाओ उम्मत मोहम्मदी लाइ आहे, ऐं न कि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन लाइ।